हिते हिकिड़ो स्टोर आहे रॉयल कैनेडियन सुपर स्टोर। उन में भाॼी बि मिले थी, खीर बि मिले थो, ॿारनि जा रांदीका नंढड़ा नंढड़ा मिलनि था, मेडिकल स्टोर बि अंदरि ई आहे। अॼु उते वञणु थियो, ग्रासरी वठणी हुई त मूं ऐं भॻवानी जेको आहे सुरादो कयोसीं, हलूं था उन ई स्टोर में। त उन में जेके आहिनि वियासीं, काफ़ी शयूं वरितियूंसीं जेके असांजे रोज़मर्रा जी कमु अचनि थियूं। हिकिड़ी अॻे बि मूं यूट्यूब ते वीडियो ठाहे रखी, त उनजे करे उहे शयूं वरी दोहरायूं नथा। ऐं असां मूं हिकिड़ी ख़ासि शइ वरिती खाइण जे लाइ, उहा अॼु तव्हां सां शेयर कयूं था। उन खे जेको आहे हू जैपनीज़ फूड आहे। जैपनीज़ फूड आहे, उन खे चइबो आहे सुशी। सुशी जेका आहे सा कची मच्छी जी जेका आहे सा ठहियलु आहे, हुनमें बॉयल थियल चांवर बि हूंदा आहिनि। ऐं उहा जेका आहे सा अॼु पूरी वीडियो तव्हां सां जेको आहे सो ॾेखारींदो, तव्हां सां शेयर कंदो। उमेद त तव्हांखे जेको आहे सो इहा शइ पसंदि ईंदी। पसंदि अचे त लाइक शेयर सब्सक्राइब पंहिंजे दोस्तनि में ज़रूरु जेको आहे सो उहो वंडिजो, महिरबानी तव्हांजी। हीअ सुशी बाए कई आहे अॼु, हिन खे जेको आहे सो सुशी चवंदा आहिनि। हिन जो नालो आहे पेंटो सुशी। ही एक्चुअली जेको आहे सो जापान जी जेको आहे सो आहे, माना लोकल रेसिपियूं वग़ैरह जापान जी मशहूरु। माण्हू जापान में वधीक सुशी खाईंदा आहिनि, ठीकु आहे न। हीअ मूं अॼु ख़रीद कयो आहे सुप्रीम फैमिली पैक, पर घर में ॿियो केरु कोन खाईंदो आहे, आऊं ई खाईंदुसि। छो त हीअ जेको आहे सो हिन में हाणे जेको आहे सो तव्हांखे इंग्रीडियंट सीज़न राइस बि आहे, पाणी, सुशी, सीज़निंग वाटर, राइस, साल्ट, ब्राउन शुगर, घणियूं शयूं आहिनि। पर हिन जी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन में जेको आहे सो कची फिश हूंदी आहे, माना जेका कची मच्छी जेका आहे न उहा हूंदी आहे, उहा हिन जे अंदरि हूंदी आहे। हाणे तव्हां जेको आहे तव्हांखे थोरो ॾेखारियां थो, हिन खे असां खोलियूं था। हीअ जेको आहे सो हाणे हीअ जेका आहे असां मथे पई आहे, हीअ ॾिसो कची फिश आहे, कची, ठीकु आहे न, कची फिश आहे। ऐं ॿी जेको आहे सो हीअ चांवरनि जो रोल ठहियलु आहे। ऐं हिन जी चौधारी ख़बर न कहिड़ो जेको आहे सो हणनि था, तह चाढ़ीनि था। ऐं अंदरि वरी जेको आहे सो ॿियो कुझु वेजिटेबल या वग़ैरह विझी जेको आहे सो हिनखे तयारु कनि था। हाणे हिन जे अंदरि बि जेको आहे सो कंहिं जे अंदरि बि वरी फिश हूंदी आहे। मिसाल तौरु हिन जे अंदरि ॾिसो जेको आहे सो हितां जेको आहे हिन जे अंदरि बि जेको आहे सो फिश आहे। हीअ जेके गोल जेके ठहिया पिया आहिनि, गोल जेको तव्हांखे ॾेखारियां पियो, हीअ जेको आहे हिन जे अंदरि बि जेको आहे सो मच्छी आहे। ऐं हीअ कची मच्छी आहे, बिल्कुलु कची, पर हिन में धप वग़ैरह कोन हूंदी आहे। देसी माण्हू जेको ठुप कोन खाइनि, पर आऊं खाईंदो आहियां। थियो ईअं त 2001 या 2002 में जेको आहे हिकु दोस्तनि सां गॾिजी जेको आहे रेस्टोरेंट आहे, हुननि जो ख़्यालु हुते जेको आहे हली सुशी था खायूं। त वियासीं हुते, त पहिरें दफ़ा खाधी, मूंखे मज़ो कोन आयो, पर पोइ जेको आहे सो मूंखे वणणु शुरू थी वई। हाणे आउं खाईंदो आहियां, हमेशह खाईंदो आहियां। हाणे सुशी में हीअ जेको तव्हांखे शइ नज़र अचे पई न, हीअ जेका सा हीअ अछी जेका नज़र अचे पई, हीअ जेको आहे सो अदरक आहे। हीअ वरी जैपनीज़ स्टाइल में जेको आहे सो अदरक जेका आहे असां हुनखे ख़बर न की पाण जी आचार वग़ैरह संधाणो वग़ैरह विझंदा आहियूं, उन ई वांगुरु हूंदो आहे, ईअं हूंदी आहे। ऐं हीअ जेका आहे सा साई चटणी, हिन खे आउं ॾेखारियां थो तव्हांखे, हथनि में खणी थो ॾेखारियां। जेको मूं तव्हांखे ॿुधायो पे, हीअ जेको आहे सो हीअ अदरक आहे। हीअ अदरक आहे, पर हीअ जैपनीज़ जेके आहिनि त ख़बर न कहिड़े तरीक़े सां हिननि खे को मसाला बसाला आहिनि या उन में, पर आहे ॾाढी मज़ेदार, ॾाढी बहितरीनु आहे। बाक़ी कमाल जी शइ जेका हीअ साई जेका नंढी अचे पई नज़र, इहा कमाल जी शइ आहे। इहा पाण मिर्च खाईंदा, मिर्चनि जी जाइ ई कोन्हे। हीअ माना हिते थोरो माना ज़ुबान ते रखो त माना टांडा ॾियो छॾे, सफ़ा टांडा। माण्हू जेको आहे, मूंखे पहिरें दफ़ा ख़बर कोन हुई, त मूं ॾिठो हीअ साई जेको आहे लॻी पई आहे, बाबा थोरो जेको आहे सो हिन जो मूं सम्झो त हेतिरो टुकर मूं खणी जेको आहे सो खाधो हूंदो। पर बाबा अहिड़ी हालति थी जेको आहे सो ज़ुबान मां धुआं हेॾां होॾां जेको आहे सो बाबा कमु ख़राबु थी विया हलिया। वरी तमामु तेज़ आहे, तमामु तेज़ आहे। हाणे हिन में वरी जेको आहे सो सोया सॉस आहे। सोया सॉस जेको आहे सो उहा आहे। पोइ हीअ थोरो जेको आहे सो फुड़ो जेको आहे सो विझिबो हिन ते, बाबा जंहिंजी जेको जेतिरो पसंदि हुजे उहो विझिबो। वरी हिन से अदरक सां गॾु ऐं थोरो जेको मामूली वरी इहो लॻाए, इहो खाइबो आहे।
त इहा जेका सुशी हाणे जेको आहे सो तव्हांखे बि ॾेखारियां। हीअ ॾिसो, हीअ ॾिसो, हीअ जेको आहे न मथे, हीअ जेको आहे सो मच्छी जो तह आहे। हीअ हिते दुकान में ई ठाहींदा आहिनि। हाणे तक़रीबन अमेरिका कैनेडा जे सभिनी जेको आहे सो शॉप्स ते जेको आहे सो उहो तव्हांखे मिलंदी आहे। हीअ हेतिरी जेका आहे हिन जो पैकेट असांखे जेको आहे घणे जो मिलियो, मुंहिंजे ख़्याल में हीअ असांखे जेको आहे सो मिलियो तक़रीबन $16 जो। $16 जो ही फैमिली पैक आहे, $16 जो। इन ते एक्सपायरी डेट वग़ैरह सॼी लिखियलु हूंदी आहे। इहो जेको आहे सो अॼु डिनर में पंहिंजे लाइ जेको आहे सो इहो ई आहे सुशी। वाइन जे गिलास सां सुशी वठंदासीं, बाक़ी जेको आहे सो ॾिठो वेंदो। हीअ हिन में जेको आहे सो थोरो थोरो फ्रूट बि पियो आहे, फ्रूट या सब्ज़ी वग़ैरह अहिड़ी हूंदी आहे। हिन में मुंहिंजे ख़्याल में खीरो आहे, हीअ जेको रो आहे हिन में खीरो आहे, ऐं हिन में वरी जेको आहे सो ॿियो कुझु ॿियो को आहे, माना वेजिटेबल वग़ैरह हिन में आहे। ऐं हिन में जेको आहे सो फिश आहे, फिश सां गॾु वरी एवाकाडो जो बि आहे, ऐं अंदरि हिकिड़ी लेयर जेको आहे ॿी बि लॻियलु आहे। ठीकु आहे न। मथे वरी ॿाहिरि जो उॿारियल चांवर जेके आहिनि से उन्हनि जो तह आहे। ऐं जे चौधारी वरी तव्हां ॾिसो जेको आहे सो हीअ तिर जेके आहिनि से लॻायल आहिनि। इन रोल जे चौधारी वरी तिर लॻाया आहिनि, माना आहे सफ़ा तमामु हेल्दी शइ। हिन में तेल वग़ैरह जेको सो का शइ कोन्हे, आहे तमामु हेल्दी शइ। ऐं हीअ मथे जेको आहे सो नज़र पई अचे, जेका शइ नज़र पई अचे, हीअ जेका चटणी वांगुरु, इन ई में जेको आहे सो ॼांभो जेको आहे सो उन ई जो जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में उहो पीठल आहे, उनजे अंदरि का ॿी का शइ मिलायल आहे, पर उहो सुठो टेस्ट ॾींदो आहे। सुशी जा जेके आहिनि से स्पेशल, माना जीअं रेस्टोरेंट हूंदा आहिनि न, ईअं जेके आहिनि सुशी जा रेस्टोरेंट बि आहिनि। उन्हनि रेस्टोरेंट्स में जेको आहे सो के त तमामु बहितरीनु हाई क्वालिटी जा रेस्टोरेंट आहिनि। उते जेको आहे सो हिन जे अधु जेतिरो पैकेट जेको आहे सो तक़रीबन $100-150 ताईं बि जेको आहे सो मिलंदो आहे। थियो ईअं त हिकु दफ़ा असां जिते आउं कमु कंदो हुउसि, जेको आहे सो क्लिनिक लैब हुई, उन जो मालिक हो कोलिन शपेरो, त हुन जेको आहे सो असांखे क्रिसमस पार्टी रखी, उहा जेका जैपनीज़ रेस्टोरेंट में रखी। उहो जेका आहे असां उन ई में वियासीं, त उते मूं मेन्यू वग़ैरह ॾिठो, त उते जेको आहे त प्राइस हिन जे अधु जेतिरे पैक जी प्राइस जेका आहे सा हुई तक़रीबन $100 खां मथे हुई। इहो अॼु खां जेको आहे तो 10 साल पहिरीं जी ॻाल्हि, 10 बि न 15 साल पहिरीं जी ॻाल्हि पियो करियां। हींअर उन रेस्टोरेंट में ख़बर न केतिरी हूंदी क़ीमत, उहा मूंखे ख़बर कोन्हे, पर अॻु एतिरी क़ीमत, माना हिते देसी रेस्टोरेंट बि ईअं आहिनि, हिते हाई क्वालिटी जा रेस्टोरेंट आहिनि, उन्हनि में प्राइसिस तमामु घणियूं आहिनि। बाक़ी एवरेज जेके आहिनि उन्हनि जूं जेके मीडियम प्राइस आहिनि, बाक़ी जेको ग़रीब गुरबे जे लाइ जेको असां आहिनि उहे जहिड़ा तहिड़ा आहिनि, पर उन्हनि जी बि माना सफ़ाई वग़ैरह तमामु जेका सुठी हूंदी आहे। देसी रेस्टोरेंट जेको आहे सो असीं थोरो अवॉइड कंदा आहियूं उते वञण जे लाइ, त उन्हनि जी मूंखे सुठो कोन लॻंदो आहे। ख़बर न छो उन्हनि में जेको आहे सो पोइ 2 ॾींहंनि जो खाधो पियो हूंदो, तॾहिं बि उहो के तमामु बहितरीनु के रेस्टोरेंट उन्हनि में ठीकु आहे। या वञूं था तॾहिं बि अहिड़ी शइ वठंदा आहियूं जेका उन टाइम ताज़ी ठही मिले, ईअं न त ऑडर करियूं ऐं पोइ जेको आहे सो अची वञे हली। त इन में जेको आहे सो देसी माण्हू वधीक कमाइण जे चकर में घणो जेको आहे सो उणी वी कंदा आहिनि, पर पाण खे मज़ो कोन अचे, इन ई करे जेको आहे सो घटि वञणु थींदो आहे। बसि इहो तव्हांखे अॼु सुशी जे बारे में ॿुधायोसीं। उमेद त जेको आहे सो सुठो जेको आहे सो लॻो हूंदो। कॾहिं ज़िंदगी में ॿी का शइ ट्राए करण जी ज़रूरत हुजे त जेको आहे ज़रूरु ट्राए कजो, ॾिसिजो। दुनिया गोल आहे ऐं दुनिया ॾाढी एक्सप्लोर करण जी शइ पई आहे। ऐं मुंहिंजी इहा आदत आहे त हरदमि जेको आहे सो नयूं नयूं शयूं जेके आहिनि से खाधो हुजे, कल्चर हुजे, डांस हुजे, उहे नयूं नयूं शयूं ॾिसणु ऐं जेके खाइण जूं आहिनि उहे खाइणु पसंदि कंदो आहियां। ऐं उन में को हर्जु कोन्हे, सुठी लॻे थी नथी लॻे उहा ॿी ॻाल्हि आहे। टेस्ट करणु हुनखां पोइ वरी जेको आहे सो सुठी लॻे थी त वरी माण्हू ॿिए दफ़ा वञी खाईंदो आहे। ईअं अरब सॻोरनि जा खाधा बि के तमामु सुठा आहिनि। हिकिड़े ऐं रेस्टोरेंट में वियुसि त माना असां सम्झोसीं त आऊं ई भॻवानी ॿई हुआसीं। असां सम्झोसीं त जेको आहे त हिन में जेको आहे त हाणे अरब सॻोरनि जो रेस्टोरेंट आहे, हूंदो ख़बर न कहिड़ो। वञी वेठासीं, हिकिड़ो वॾो नान वठी आयो, हेॾो नान। भॻवानी खे मूं चयो हीअ त जेको आहे एपेटाइज़र में उहो नान वठी आयो। मूं चयो हीअ जेको आहे सो नान खाईंदो केरु, पर हुन में एतिरो सवादु हो, एतिरो सवादु। हुन सां गॾु तेल वठी आयो, तेल में तिर ऐं जेके आहिनि जड़ियूं बूटियूं ऐं उहे विधियलु हुयूं, उनखे तेल में ॿोड़े ॿोड़े खाइण सां असांखे ख़बर ई कोन पई, असीं नान चट करे वियासीं। ऐं उन खां पोइ बि ईअं पियो लॻे त अञा बुखिया आहियूं। त इहे मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि से ट्राए कंदा रहंदा आहियूं। ऐं ज़िंदगी में मौक़ो मिले त जेको आहे सो ट्राए कंदा रहिजो। वधीक जेको आहे सो कुझु कोन था चऊं। महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे ॿुधो ऐं चैनल खे ज़रूरु जेको आहे सो लाइक कजो, सब्सक्राइब कजो
ॿियनि दोस्तनि सां शेयर पिणु कजो। महिरबानी तव्हांजी सदाईं गॾु।